नौशेरे फेरोज़ जो SSP बशीर ब्रोही बदली कयो वियो आहे। रोहेल खोसो खे नौशेरे फेरोज़ जो SSP मुक़रर कयो वियो आहे। नौशेरे फेरोज़ जे SSP बशीर ब्रोही खे बदली कयो वियो आहे। रोहेल खोसो खे नौशेरे फेरोज़ जो SSP मुक़रर कयो वियो। SSP बशीर ब्रोही जी बदली ऐं रोहेल खोसे जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। नौशेरे फेरोज़ जे SSP बशीर ब्रोही खे बदली कयो वियो आहे। रोहेल खोसो खे नौशेरे फेरोज़ जो SSP मुक़रर कयो वियो। SSP बशीर ब्रोही जी बदली ऐं रोहेल खोसे जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। जी ख़ालिक, छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी, रोहेल खोसो खे हिन वक़्तु SSP नौशेरो फेरोज़ मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त SSP बशीर ब्रोही खे हिन वक़्तु नौशेरो फेरोज़ मां बदिली करे CPO रिपोर्ट पेश करण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे, जॾहिं त रोहेल खोसो काफ़ी अरसे खां ज़िले में पोस्टिंग जे लाइ जेको आहे कोशिशूं करे रहियो ऐं अॼु हुनजी जेका कोशिशि आहे उहा कामयाबु थी वई आहे ऐं रोहेल खोसो खे हिन वक़्तु SSP नौशेरो फेरोज़ मुक़रर कयो वियो आहे। जी ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।